नाम श्री वाहिगुरु साहिबो। सतनाम श्री वाहिगुरु साहिब जियो। श्लोक मेला तीजा दिन गुरु अमरदास साहिब जियो सफलवाद की सेवा के मेरे सदाई साहिब जियो। नानक नाम निदान है, गुरमुख पाया जाए। मन मुख कर होदी भथ न जाने, अंधे भोग मिलातीजा। कंचन काया निर्मली, जो सच नाम सच लागी। निर्मल ज्योत निरंजन पाया, गुरमुख भरम भोगी। सतनाम श्री हरि, सतनाम श्री हरि। नानक गुरमुख सदा सुख पावे, अंदिन हर बैरागी। गुरु प्यारे साध संगत जी, प्रेम सां जपो सतनाम श्री वाहिगुरु। अज वचन साहब आए कि नानक नाम निदान है, गुरमुख पाया जाए। मन मुख घर होंदी, मन मुख घर होंदी। वतन जाने अंधे भौक पिलाए। जंहिं घर में सॼो ॾींहुं खोट लॻी पई आहे, केतिरो बि कमाए थो, बरोबरी नथी थिए पई। हमेशा हथ मुंझल पियो आहे, परेशानी लॻी पई आहे। सॼो ॾींहुं घर में गहपी लॻी पई आहे। सॼो ॾींहुं घर में गाली गलोच लॻो पियो आहे, घर में झगड़ा लॻा पिया आहिनि। केतिरो बि कमाइनि था, हथ में पैसो नथो अचे, घर में शांती कोन्हे, शांती लॻी पई आहे। उनजो वॾे में वॾो कारण गुरु महाराज अॼु बख़्शिश कयो आहे। इहो सभु पाण खे दूर करण वास्ते सभिनि खां पहिरियों पंहिंजे रोज जे कर्म जे तरफ़ विशेष ध्यानु ॾियणु खपे। 24 कलाके में मां कंहिंजो रंज त न खणी आहियां, मां कंहिंखे ॾुखायां त नथो, या कंहिंजो पैसो मां रखी त वेठो आहियां, या कंहिंसां कूड़ ॻाल्हाए करे हुन सां कपट त नथो कयां। लक्षण में अगरि ख़राबी आहे, कर्म ई ख़राब रहंदो। गुरु महाराज कॾहिं बि कंहिंखे कोई तकलीफ़ न ॾींदा आहिनि। इंसान ख़ुदि तकलीफ़ पंहिंजे हथ सां खणंदो आहे। अॼु गुरु महाराजनि मनमुखनि जे परिवार जे मथां सम्झायो कि मनमुख जे घर में छो सॼो ॾींहुं गहपी लॻी पई आहे, छो सॼे ॾींहुं पैसे जी किल्लत लॻी पई आहे। वॾे में वॾो कारण इहो आहे कि इंसान पंहिंजे कर्म जे तरफ़ विशेष ध्यानु नथो ॾे, लक्षण जे तरफ़ ध्यानु नथो ॾे। हमेशा ॿिए खे ॾिसी जलन भावना पैदा करण, हर के ॿिए जे धंधे खे ॾिसी पंहिंजे पाण खे तकलीफ़ ॾियणु, हो वधे थो त छो थो वधे। गुरु महाराज चवनि था कि अगरि तूं इहो सभु चाहीं थो त तूं ओड़ा कर्म बि कर। उन जहिड़ी जुती पाइण सिख कि उनजा कर्म कहिड़ा, उनजो ॻाल्हाइण कीअं आहे। हाणे गुरुमुखनि जे मथां सम्झायो कि नानक नाम निदान है, गुरुमुख पाया जाए। सो गुरुमुखनि जे घर में अटूट बरकत लॻी पई आहे, अटूट रहमत लगी पई आहे, अटूट धन लॻो पियो आहे। रोजगार भी बढ़िया थो हले, परिवार में सुख शांति लगी पई आहे। पूरो परिवार धर्म जे लाड़े सां जुड़ियल आहे, शुक्रानो हर पल करे थो। इहा ई त गुरु जी वो रहमत आहे। जंहिं घर में हर पल शुक्रानो कयो वेंदो आहे, जंहिं घर में दुआ वठी वेंदी आहे, जंहिं घर में संतन महात्मा जो सम्मान कयो वेंदो आहे, उन घर में कॾहिं का तकलीफ़ न वेंदी आहे। मनमुख जो रूपी कायल हूंदो आहे, कॾहिं बि कुझु करण जी सोचंदो ई कान्हे, सिर्फ़ु सोचे सोचे वेही रहंदो आहे। कंचन काया निर्मली, जो सच नाम सच लागी। जेकी काया मिले कंचन वांगुरु सुहिणी ऐं पारस वांगुरु सोन खां बि अटूट निर्मल आहे। गुरु महाराज चवनि था, अगरि तूं बि चाहीं थो कि मां बि थोड़ो किरत कयां, मां बि अॻिते वधां,
तू पंहिंजे कर्म में लचक ते विशेष ध्यान ॾे कि तूं रोज करी छा थो, छा कंहिंसां कूड़ ॻाल्हाए करे कपट त नथो करी, छा रड़ियूं करे चलाऊं करे गाली लोच करे किन रंज त नथो खणी। गुरु महाराज चवंदा कि गुरु महाराज मिठी जमान ॾिया सॼो ॾींहुं गुरु महाराज चवंदा प्रेम ऐं प्यार सां जिंदगी सुहिणे नमूने सां गुज़ार, कॾहिं तोखे का तकलीफ़ न ईंदी। बोल गुरु नानक देव की, साची दरबार साहिब।